नाज़रीन, सिंध जे दिलेर पुट शहीद दोदे सुमरे जे 709 उर्स जूं 3 ॾींहनि वारी तक़रीबूं बदीन जे सामूंडी पट्टी रूपामाड़ी में मुनक़द कई वियूं। उर्स जे मौक़े ते मौसीक़ी जी महफ़िल, मल मुक़ाबला ऐं अदबी कॉन्फ्रेंसिस बि मुनक़द कयूं वियूं। इन हवाले सां रिपोर्ट कयो आहे यूनिस बकारी। सिंध जे दिलेर पुट शहीद दोदे सुमरे जे 709 उर्स मुबारक जूं तक़रीबूं 3 ॾींहं बदीन जे साहिली पट्टी रूपामाड़ीअ में जारी रहियूं। आल पाकिस्तान सुमरा इत्तेहाद जे मरकज़ी चेयरमैन सरदार सजाद हुसैन सुमरे शहीद दोदे सुमरे जी मज़ार ते चादर चाढ़े उर्स जो इफ्तिताह कयो। शहीद दोदे सुमरे जे मेले में सिंध, बलोचिस्तान, पंजाब समेत मुल्क जे कुंड कुड़छ खां माण्हुनि शिरकत कई। मेले में मिठाइनि, मञारी, रांदीकनि जा दुकान सजाया विया, जॾहिं त सिंध, पंजाब, बलोचिस्तान खां आयल नाले वारनि मल्ह पहलवाननि मल्ह मुक़ाबलनि में हिस्सो वरितो ऐं इनाम हासिल कया। इन मौक़े ते आल पाकिस्तान सुमरा इत्तेहाद जे चेयरमैन सरदार सजाद हुसैन सुमरे आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां जो 709 उर्स मुबारक आहे, लेकिन असांजी तंज़ीम जेका 15 साल खां वठी उर्स मुबारक कंदी ईंदी आहे। 3 ॾींहं बरसाति जे मौसम जे करे साली पट्टी आहे, कॾहिं फेबरवरी में कंदा आहियूं, कॾहिं मार्च में कंदा आहियूं, छो त बरसातनि जे करे माना हिकिड़ो डेट मुक़ररु न आहे। बाक़ी तव्हां ॾिसो था, हिते जेको बि असां सिस्टम ठाहींदा आहियूं, पंहिंजो पाणी जो हुजे, शामियाना हुजे, सभु आर्ज़ी ठाहींदा आहियूं, छो हज़ारे माण्हू असांजा पूरे पाकिस्तान ईंदा आहिनि, हिते अची रहंदा आहिनि। इन मौक़े ते मोहम्मद मिठल सूमरो, हाकिम अली सूमरो ऐं डॉक्टर अज़ीज़ टालपुर ऐं मशकूर फलकारो, अदीब ऐं दानिश्वर, नज़ीर अहमद सूमरो, सदर सुमरा इत्तेहाद सिंध, करीम बख्श सूमरो, ज़मीर सूमरे ऐं राणे खान ऐं ॿियनि पंहिंजा वीचार वंडिया। उमेद कयूं था त हर साल शहीद दोदे जी अहिड़े नमूने सां हाज़िरी भराईंदा रहंदासीं ऐं हितां लोकल माण्हुनि खे बि गुज़ारिश कंदासीं त उहे बि वधि खां वधि मेले में शिरकत करे शहीद दोदे सुमरे जो मेलो कामयाबु कराइनि। रूपामाड़ीअ में रूपा जे रण में जेको रूपा सुमरनि जी सुञाणप ऐं सिंध जी सीध आहे, उते अचे शहीद दोदो सुमरो खे उन जे लाज़वाल क़ुर्बानीअ ते ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ गॾु थिया आहियूं। हिकिड़ी सुठी रवायत आहे त असां पंहिंजनि शहीदनि खे जिन सिंध तां सिर ॾिनो ऐं ॿाहिरां आयल धारियुनि दुश्मन जो मुक़ाबिलो कयो, उन्हनि खे हिते सलाम था पेश करियूं, उन्हनि जी हाज़िरी था भरियूं, उन्हनि खे ॼण वरी जारियूं था ऐं असांजे ईंदड़ नसलनि में हौसलो था पैदा करियूं त अचो सभु दोदा थियूं। हिकु तरफ़ आख़िरी आरामगाह आहे असांजे सिंध जे गैरत जे शहीद जी, त ॿिए तरफ़ मोहबत जो अज़ीम दास्तान जेको भुंगर बादशाह राणी रूपा सां मशहूरु हो, त उन राणी रूपा जो महल बि हिते हो, जंहिंजा खंडर हिते मौजूदु आहिनि ऐं इन महल जी हिफ़ाज़त कंदे, वतन जी हिफ़ाज़त कंदे, सिंध जी गैरत, लोही ऐं लज जी हिफ़ाज़त कंदे शहीद दोदे सुमरे हिते जाम शहादत पीतो। न सिर्फ़ु सुमरा जंदा बल्कि सभिनी कबीलनि सां जंहिंजी वाबस्तगी आहे, जंहिंजो वास्तो आहे, उहे सभु माण्हू हिते अचनि था ऐं हिन ऋण में अची ॾिसनि था हिन अहिड़े शहीद, अहिड़े नाले वारे, अहिड़े तारीख़ी किरदार जी ॾिसो त हालत छा हिते कई आहे असांजे गवर्नमेंट। ऐं हिन उर्स मल्हाइण में असां सां ॿियूं बि सभई कम्यूनिटीज़ जेके बि आहिनि पूरी तरह सहकार कंदियूं आहिनि, पूरी तरह उनजो ताउन हूंदो आहे। शहीद दोदे सुमरे जे उर्स जे मौक़े ते 3 ॾींहं महफ़िल मौसीक़ी ऐं अदबी कॉन्फ्रेंसूं पिणु मुनक़द कयूं वयूं। कैमरामैन दानिश शबीर बकारी सां गॾु साथी रिपोर्टर मोहम्मद बख्श मंदरे सां गॾु यूनिस बकारी, आवाज़ टेलीविजन न्यूज़ बदीन।